अॼु जो असांजो सवाल आहे त आसमान नीरो छो आहे, या असांखे आसमान नीरो नज़र छो ईंदो आहे। अस्सलाम वालेकुम, मैं असलाहुद्दीन ऐं मां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। थी सघे थो त असांजी धरतीअ ते 3 हिसा पाणी आहे ऐं 1 हिसो खुश्की आहे, ऐं जॾहिं उन घणे मिक़दार ते रोशनी पवे थी सिज जी त उनजो अक्स आसमान ते ठहे थो, जंहिंजे करे असांखे आसमान नीरो नज़र अचे थो। पर सवाल इहो आहे त अगरि आसमान ते अक्स ठहण जे करे आसमान जो रंग नीरो आहे त असांजी जिते पाणीअ जो मिक़दार घणो आहे उते हज़ारे किलोमीटर्स में ज़मीन बि आहे, जंगलात बि आहिनि, सरसब्ज़ो बि आहे, ऐं जॾहिं उन्हनि ते रोशनी पवे त उन्हनि हिसनि में आसमान खे नीरो न बल्कि साओ नज़र अचणु घुरिजे। पर मां ॾिठो हूंदो त किथे बि आसमान जो रंग तब्दील नाहे थींदो। ज़मीन जे कहिड़े बि हिसे तां किथे बि अगरि असां आसमान खे ॾिसंदासीं त आसमान असांखे नीरो ई नज़र ईंदो। हाणे सवाल इहो आहे त आसमान जो रंग नीरो आख़िर छो आहे। साइंसदान इन मुतालिक़ काफ़ी वक़्त खां बेख़बर हुया। घणे वक़्त खां पोइ साइंसदाननि ॿियनि सयारनि चंड ते स्पेस क्राफ्ट्स मोकिलिया त जीअं असां उतां जे आसमान जो रंग ॾिसी सघूं त ॿियनि सयारनि मां या चंड तां आसमान कीअं नज़र अचे थो। अचो त ॾिसूं त चंड तां आसमान कीअं नज़र अचे थो। हितां जो आसमान त असांखे कारो नज़र अचे थो। अच्छा, अचो त ॾिसूं त आसमान शमसी सियारे मार्स तां कीअं नज़र अचे थो। यकीनन हितां जो आसमान पीलो नज़र अचे थो। चंड, ज़मीन ऐं मार्स तां आसमान जो नज़र अचणु बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। छाजे करे? यादि रखो त असांजो आसमान या असांजे धरतीअ जो मथाछरो हवा जो ठहियलु आहे। जेतोणीकि चंड ते हवा न हूंदी आहे, उन करे पूरी खिला यानी स्पेस में आसमान जो रंग कारो आहे। मार्स ते हवा त आहे पर उतां जी हवा मुख़्तलिफ़ आहे। मार्स जी हवा घणो करे कार्बन डाइऑक्साइड जी ठहियलु आहे। सो असांजी धरतीअ जो आसमान खिला मां नीरो नज़र अचे थो। इहो असांजी धरतीअ जे हवा मुख़्तलिफ़ हुजण जे करे आहे। असांजी हवा 2 गैसुनि जी ठहियलु आहे, ऑक्सीजन जेका असीं साह खणण दौरान इस्तेमालु कंदा आहियूं, ॿी गैस नाइट्रोजन। हूअं त हवा में काफ़ी गैसूं आहिनि पर इन 2 गैसुनि जो मिक़दार तमामु घणो आहे। जॾहिं सिज ॾींहं जो उन्हनि गैसुनि मथां रोशनी ॾींदो आहे त असांजी अखियुनि खे उहो आसमान नीरो नज़र ईंदो आहे। हाणे इहो ई सबबु आहे त मार्स जो आसमान पीलो नज़र अचे थो, छो जो जॾहिं सिज जी रोशनी कार्बन डाइऑक्साइड ते पवे थी त उन जो आसमान पीलो नज़र अचे थो। सवाल इहो आहे त असांजे धरतीअ जे गोले ते साॻियूं ई गैसूं हर जाइ ते मौजूदु आहिनि, त पोइ आसमान ई नीरो नज़र छो थो अचे। असांजा क्लासरूम्स, असांजो माहौल, असांजो घर, घिटियूं नीरियूं नज़र छो नथियूं अचनि। ऐं यकीनन साॻी रोशनी उन्हनि घिटियुनि ऐं मतिलबु असांजे घरनि ते बि पवे थी, पर असांखे उहे नीरियूं नज़र न आहिनि ईंदियूं। उनजो इहो ई सबबु आहे त आसमान में यानी ज़मीन जे मथाछरे में गैसुनि जो हुजणु वॾे मिक़दार में हूंदो आहे, ऐं असांजी धरती यानी हेठे सतह ते गैसूं एॾियूं घणे मिक़दार में न आहिनि हूंदियूं। ऐं जॾहिं उन घणे मिक़दार ते रोशनी पए थी त उहो ब्लू नज़र अचे थो, ऐं जॾहिं उनखे नॉर्मल ते रोशनी पवे थी, नॉर्मल मिक़दार ते रोशनी पवे थी, उहो नॉर्मल नज़र अचे थो, ब्लू नज़र नथो अचे। उनजो असीं हिन मिसाल मां सम्झी सघूं था त जॾहिं असीं स्विमिंग पूल जो या घणे मिक़दार में पाणी ॾिसंदा आहियूं त उहो ब्लू नज़र ईंदो आहे, पर जॾहिं उन ई स्विमिंग पूल ब्लू नज़र ईंदड़ मां असां ग्लास जो वाटर जो ग्लास भरींदासीं त उहो असांखे नॉर्मल नज़र ईंदो, उहो ब्लू नज़र न ईंदो। हाणे इहो साबित थियो त जॾहिं घणे गैसुनि जे मिक़दार ते रोशनी पवे थी त उहो ब्लू नज़र अचे थो, ऐं जॾहिं थोरे मिक़दार ते पवे थी त उहो ब्लू नज़र नथो अचे, उहो नॉर्मल नज़र अचे थो। अॼु असीं सिखियोसीं त आसमान जो नीरो हुजणु छाजे करे आहे। अव्हांखे अगरि असांजी इहा नंढड़ी कोशिशि पसंदि अचे त असांजी यूट्यूब चैनल सिंधी थॉट खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अस्सलाम।